अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 डिसंबर थर्सडे ऐं 9:30 थिया आहिनि। मां व्लॉग जी इब्तिदा कयां थी अॼु सिलाई खां। सो ही फ्रॉक त कल्ह मां सिबियो हो। अॼु मां हिन जो कॉलर हणंदमि जेको मां कटिंग करे रखियो आहे। ऐं उन खां पोइ अॻियां कमु इलाही आहे, कंटिन्यू करिणो आहे, ॿाहिरि बि वञिणो आहे घर खां। सो इहे सिलसिला हलंदा रहंदा। सो फ़िलहालु मां हिन फ्रॉक खां इब्तिदा थी कयां। 10:30 खां थोरो मथे ई थियो आहे। मां हे हादिया जो फ्रॉक सिबी कंप्लीट कयो। बटण वारी पटी बि हई ऐं कॉलर बि लॻाए छॾियो। सो अञा इस्त्री विस्त्री थींदो, बटण लॻंदा। ऐं राजिया जो फ्रॉक जेको आहे स्टार्ट कयो अथमि सिबणु। स्लीव्स ठाहियूं आहिनि, घेर खे पाइपिंग हई आहे ऐं थोरो घणो हिन ते कमु कयो आहे। सो हाणे वेंदमि मां ॿाहिरि, छो त मूंखे काफ़ी देरि जो कमु आहे ऐं मूंखे चैरिटी वारी कुझु शॉपिंग बि करणी आहे। सभु कुझु एज़ इट इज़ छॾे थी वञा। हिन जो अञा मूंखे कॉलर बि कटिंग करिणो आहे। मोटी अची कंदमि ऐं कुझु हाणे कंदमि तयारी वञण जी। किचन जो थोरो घणो कमु करे वठां, उन खां पोइ ॿाहिरि वेंदमि। 11 थियण वारा आहिनि ऐं मां वञा थी ॿाहिरि। ॿाहिरि वञण खां पहिरीं सोचमि त थोरो पंहिंजी प्लांट जो हाल वठी वञा। माशाल्लाह ॿाहिरि लॻी पई आहे। निम बि मुंहिंजी ॾींहों ॾींहुं फ्रेश आहे। हीअ बि जेका मथे शाखनि में गुलनि जो कलर एॾो प्यारो आहे ऐं हिननि गुलनि जो कलर बि प्यारो आहे। हीअ बि फुटे थो नओं ताज़ो, नवां कलर। सो हीअ मुंहिंजी ॿाहिरीं क्यारीअ जो व्यू आहे। सो हाणे मां हलां थी, 2-3 कम करे पोइ वापसि ईंदमि ऐं पोइ तव्हां सां शेयर कंदमि जेका शॉपिंग करे ईंदमि। पूरा 12:30 थिया आहिनि ऐं हाणे मां वापसि आई आहियां। ऐं हीअ आहे शॉपिंग जेका मां हुन छोकिरीअ जे लाइ कई आहे। त इहा पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं हाणे थोरी लंच जी तयारी कंदमि। पंहिंजे लाइ मां कुझु बि कोन वरितो, घर जे लाइ सिर्फ़ु फ्रूट वरितमि। फ्रूट बि इहे लाड़काणे जा ज़ैतून आयल हुया, जेके ॾिसी करे असां पाण ते कंट्रोल न रखी सघंदा आहियूं। सो इहे 1 किलो ज़ैतून वरितमि या 2 किलो ॾाढूं वरितमि। लास्ट टाइम 1 किलो ॾाढूं वठी आई हुअमि त इलाही ॾींहं हलिया। तंहिंजे करे हाणे असां थोरा वठी ईंदा आहियूं, जीअं खाई खपायूं वरी पोइ ॿिया वठूं। सो पहिरियों त ज़ैतून धोईंदमि त जीअं मां तकड़ि में हिन मां पहिरियों खावां, उन खां पोइ मां लंच जी तयारी कंदमि। 1 थियण वारो आहे ऐं ज़ैतून धोतमि बि, खाधमि बि। वाङण धोई रखिया आहिनि लंच जे लाइ ऐं चांवर भिॼाए छॾिया आहिनि। ऐं जेसिताईं चांवरनि खे थोरो भिॼण जो टाइम मिले, मां तव्हां सां शेयर कयां थी अॼु जी शॉपिंग जेका मां छोकिरीअ जी शादीअ जे सिलसिले में करे आई आहियां। सो हीअ आहे अॼु जी शॉपिंग। हीअ कॉटन जो सूट आहे, हिन जी वाइट शलवार आहे अंदरां ऐं लॉन जो रओ अथसि ऐं कॉटन जी शर्ट आहे। ऐं हिन जे मथां जेको आहे मैट हुन में लुक में सितारा ऐं पंहिंजो छा चइबो आहे ज़री भरियल आहे। ठीकु आहे, इहो वरितो हिकिड़ो सूट। ॿियो हे लिलन जो वरितो, 2 पीस पियो मिले त उन सां मां हे जेको आहे रओ मैचिंग करे वरितो। ऐं मूंखे माना ॾाढी हैरत थी लॻे, रओ हिन में वीडियो में सफ़ा डिफरेंट थो लॻे पर असल में हिकु जहिड़ो आहे साम्हूं, कुझु ख़ासि फ़र्क़ु न अथसि। ठीकु आहे, सो 2 पीस लिलन जो ही हुयो, ब्लॉक प्रिंट टाइप काई शइ आहे, मथां छापो आहे, इहो वरितमि। ऐं हिकिड़ो 2 पीस लिलन जो हे वरितमि, सिंपल प्रिंटेड प्लेन शलवार, उन सां बि अहिड़ो शिफोन जो रओ मैच करे वरितो। सो इहे थी विया 3 सिंपल जोड़ा। उन खां पोइ हिकिड़ो हे वरितोमांसि, हे सितारनि वारो, सितारा ई लॻल आहिनि, शीशा था लॻनि परे खां। हिन जो हे रओ आहे, रओ ऐं ॿाहूं ऐं शर्ट जी बैक हिन मां हे सिर्फ़ु फ्रंट आहे ऐं हीअ प्लेन शलवार आहे। हिकिड़ो इहो वरितमि। हिकिड़ो हे साटिन जो सिल्क टाइप आहे, कुझु सिल्क साटन अलाए छा आहे। त हीअ शलवार आहे हिन जी सन्ही जेके डिज़ाइन सां, ऐं हीअ हिन जी लाइननि वारी कमीस आहे ऐं हीअ हिन जो रओ आहे। हिन में सॼी गोटे जूं पतियूं लॻल आहिनि। सो इहो 2 इहे थी विया फैंसी जोड़ा। ऐं 3 हे थियो, हीअ कमीस फ्रंट, उहो ई कमीस जो फ्रंट आहे। हिन जो कलर साम्हूं खां ॾाढो प्यारो आहे, वीडियो में लाइट थो नज़र अचे, ॾाढो प्यारो पीच कलर आहे। ऐं हे जेको आहे हिन मां उहो ई स्लीव्स बैक ऐं रओ ऐं हीअ प्लेन शलवार। अलाए हिकिड़ो मलाई कपिड़ो आहे, मां त रेशमी कपिड़ा पाईंदी न आहियां, इन करे मूंखे ख़बर न आहे। सो बहरहाल मां हुननि खे चवंदी आहियां जेको हले थो उहो ॾियो। सो इहो ॾींदा आहिनि। त इहे घणा थिया वॻा, 3 रेशमी ऐं 3 हीअ ऑर्डनरी। 6 वॻा वठी आयमि ऐं 2 मूं वटि अञा पियल बि आहिनि, उहे बि मां हिननि खे ई ॾींदमि। कुझु सिबियल पिया आहिनि, उहे बि हिननि खे ई ॾींदमि। हे स्टील जा जग गिलास वरिता, हिननि खे नथी खोलियां। ठीकु आहे, थोरा हेवी आहिनि छो त सस्ता ऐं सादा बि मिलनि पिया, पर पोइ उहे टीन जा चिॿा थी वञनि हा जल्दी, त पोइ 200-300 बचाइण जे लाइ मां इहो न कयमि फ़र्क़ु। ऐं हे हिकिड़ो थाल वरितोमांसि।
हे टे सेट वरितो ऐं ही 2 टॉल सुठी क्वालिटी जा 2 टॉल सुठी साइज़ मीडियम खां बि थोड़ा वॾा आहिनि ऐं 2 ही चादरूं हे सिबियल चादरूं। सो ही हिकिड़ी हीअ पिंक में अहिड़ो प्रिंट ऐं हिकिड़ो हीअ ब्लू में, छो त मां ज़ाहिर चादरूं हुननि जे पसंदि सां वरितियूं आहिनि, उन्हनि जे हिसाब सां, पंहिंजे हिसाब सां न, त बसि कपिड़ो ॾिठमि बहितर हुजे त ही 2 चादरूं। सो फ़िलहालु मुंहिंजी पहिरीं क़िस्त में ॾाइजिजे, छो त जीअं हिननि खे खणी वञणु सवलो लॻे। ही 2 चादरुनि जा सेट, 2 टॉल ऐं तक़रीबन हे 10 जोड़ा थी वेंदा टोटल। ऐं ही 3 सेट आहे, थाल आहे ऐं हे जग गिलास जो सेट। इहा पहिरीं क़िस्त आहे। कपिड़ा ॿिया न ॾींदीमान, पोइ ॿियनि में वरी जेके आहिनि डिनर सेट आहे ऐं कप्स आहिनि, देॻड़ियूं, इहे अञा शयूं रहियल आहिनि। सो उहे वरी कंहिं ॿिए दफ़े फ़िलहालु मूं वटि इहा एतिरी गुंजाइश घर में हुई ऐं इहो सॼो पैसो मुंहिंजो ॾिनल कोन्हे। ठीकु आहे, इहो चैरिटी जा पैसा मूं वटि हर वक़्तु रखिया हूंदा आहिनि, कुझु न कुझु जमा थींदो रहंदो आहे, त उहो मां रखंदी आहियां। सो इहो आहे सामान, इहा अॼु जी शॉपिंग। पंहिंजे लाइ मां ॿुधायोमांव त रुॻो इहे 2 फ्रूट वठी आयमि। सो हाणे जेको आहे वञी इहो पचाईंदमि वाङण, खाधो रेडी कयां। ज़बरदस्त सुराणे हे गुड़ जेको आहे ग्रेट कयो आहे कद्दूकश सां, वाह वाह मज़ेदार। सो बहरहाल मां हिन महिल इंतिहाई सुस्तीअ जो शिकार आहियां। 3 फेरी जी निमाज़ पढ़ी उन खां पोइ बि कुझु नथी कयां। हिते हे 4 अंडा कढी रखिया आहिनि, राति जो मां पचाईंदमि अंडा ग्रेवी, त सुराण इहे इनशाला बॉइल बि कंदी, बसर कटींदी। ऐं हिन पासे ऊंद लॻी पई आहे, बत्ती ॿारियूं था, लाउंजी सामान हिते पखड़ियो पियो आहे उहो, छो त मां हिन जूं कुझु पिक्चर्स कढियूं ऐं हे हिते ई रखंदमि। सुबुह जो ज़हरा ईंदी त उनखे पहिरियों ॾेखारींदमि, पोइ पैक कंदमि, त हिननि खे खणी हुननि नंढनि सोफ़नि ते रखां थी। ऐं हिन महिल एतिरो टाइम न आहे त मां वञी सिलाई कयां। सो बहरहाल ऐं ही कुझु कपिड़ा मथे बि पिया हुआ, सिबियल हुया, कुझु अण सिबियल एक्स्ट्रा वॻा, उहे सभु हिन जा कढी 11 वॻा मां पूरा करे रखिया आहिनि। सो सुबुह जो इनशाला हिनखे ज़हरा खे ॾेई छॾींदमि। सांझे जी अज़ान अची वई ऐं उनखां पहिरियों मां ही कॉलर हिन जो कटे रखियो आहे ऐं इहो इनशाला निमाज़ खां पोइ या अॼु राति में या कहिड़ी बि महिल सिबिजी वेंदो। कटियल हूंदो आहे न, त उनखां पोइ मूंखे टाइम घटि लॻंदो आहे, सिलाई जल्दी थी वेंदी आहे, सॼो टाइम माप जो ऐं कटिंग जो हूंदो आहे। सो निमाज़ पढ़ंदमि सांझे जी, उनखां पोइ किचन जो बि कुझु कमु आहे ऐं कुझु हितां जो बि कमु पूरो करण जी कोशिशि कंदमि। सो हीअ सुराण जी रेसिपी ठही वई, जंहिंजे लाइ हिन गुड़ जेको ग्रेट कयो हो, त हाणे हीअ रेसिपी जेका बि आहे अञा तयारु न आहे खाइण जे लाइ, हिनखे थधो करे पोइ खाइबो। ऐं ही तव्हांखे अगरि ॼाणणो हुजे न त इहो छा ठाहियो अथई, त हिन चैनल ते तव्हां अॼु इहा वीडियो ॾिसी वठिजो। हिते अंडा रखिया आहिनि बॉइल करण लाइ, सुराण मां न, मूंखे अञा ताईं सुस्ती तारी आहे। ऐं हेॾां हे बसर ऐं टमाटर सुराण कटींदी, त पोइ मां अची बोड़ पचाईंदमि ऐं राति जो मानी पचाईंदमि। सो हाणे मां तव्हां सां कचहरी कंदमि। मां अची वियमि तव्हां सां गपशप करणु, पोयां तव्हां तार ॾिसंदा हूंदव, इहा ब्लैक कलर जी, इहा मुंहिंजी सिलाई मशीन जी तार आहे। त अॼु मां हिते फ़ोन बि हिते चार्ज न कयो, फ़ोन बि ॿाहिरि चार्ज कयो आहे। सो मां सिर्फ़ु इहो कटे रखियो कॉलर, सिबियो कोन्ह अथमि, पुॼे कोन्ह थो। असल में अॼु मां जेको बाज़ारि वियमि त मां थकिजी पई हुयमि, त मंझंदि जी मानी खाई बि मां आराम पई कयां, वरी 3 फेरी जी निमाज़ पढ़ी बि आराम पई कयां। सांझे खां पहिरियों बसि मां रुॻो कॉलर कटे रखियो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो सुठो ॾींहुं मुंहिंजो गुज़रियो, हिकिड़ो पॉज़िटिव ॾींहुं, घर जा कमकारियूं बि थिया ऐं टाइम सां ताज़ो खाधो बि पचायमि, कुझु चैरिटी जो बि कमु करे आयमि। कंहिंजी मदद थी वेंदी त कोई ख़ुशि थींदो इलाही, त शल मुंहिंजो रब राज़ी थिए। सो इहे सॼा जतन अलाह खे राज़ी करण जा आहिनि। अलाए कहिड़ी बि नेकी का अदा वणी वञेसि, ऐं सिर्फ़ु मां शामिलु न आहियां इन कम में, मूं सां गॾु ॿिया बि घणेई शामिलु आहिनि। मां अकेलीअ जो हिन में न आहे। हा, मां एफर्ट मां कंदी आहियां, या महिनत या भॼ डुक, इहे बाज़ारनि जा पंध ऐं बार्गेनिंग, मां कॾहिं पंहिंजे लाइ बार्गेनिंग न कराईंदी आहियां। यकीन कयो, मां हिननि जे लाइ मां ज़रूरु कराईंदी आहियां त थोरा पैसा बची पवनि त का हिकिड़ी शइ ॿी बि अची वञे। सो बहरहाल इहा पहिरीं क़िस्त थी ॾियां मां हुननि खे, छो त शादी 3-4 महीननि खां पोइ आहे, त हे पंजाब खणंदा वेंदा इहे शयूं, त जीअं जीअं मतिलबु कोई बि हिननि जो ईंदो वेंदो त मां हिननि खे कुझु न कुझु वठी ॾींदमि। सो हिन दफ़े मां इहे कपिड़ा ऐं 1-2 थांव वरिता आहिनि, त पाण खे मूंखे सुकून मिलंदो आहे, ख़ुशी थींदी आहे ॾाढी। इहे हाल अहिवाल आहिनि। हा, सो तव्हां सां ॻाल्हायां पई त विच में कॉल अची वई, त कचहरी कटे वरी वियमि कॉल अटेंड कयमि ऐं ॻाल्हायमि जंहिंसां बि ॻाल्हाइणो हुयो।
त बसि हाल वाल इहे आहिनि कुल। ऐं ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे अगरि पंहिंजे जेको कुझु अलाह साईं ॾिनो आहे उनजो शुक्र अदा कजे। ऐं जेको कुझु न ॾिनो अथई अगरि असां उन ते ई वेठा रोईंदा रहंदासीं ऐं उनजो ई असां अफ़सोस कंदा रहंदासीं त हे बि न आहे, हे बि न आहे, त असां कॾहिं बि जी न सघंदासीं। ऐं इहा नाशुक्र आहे अलाह खे पसंदि न आहे। अलाह खे पंहिंजा शुक्रगुज़ार बंदा पसंदि आहिनि। त मां त चवां थी सिहतमंदी जेका आहे वॾी ॻाल्हि आहे। अगरि सिहत ऐं हथ पेर सलामत आहिनि, अखियूं सलामत आहिनि, अकुलु कमु करे थो, दिमाग़ु हले थो, त इहा वॾी नेमत आहे। ऐं जीअं हिकु ॿिनि ॾींहंनि खां इहे ख़बरूं ॿुधियूं त भई फलाणो बि ख़ुदकुशी करे छॾी, हालात खां तंग थी, कंहिं बेरोज़गारीअ खां, ॾाढो मूंखे अफ़सोस पियो थिए। हिकिड़ा सॼा सलामत सिहतमंद इंसान एॾा मायूस कीअं था थी वञनि। अलाह मां ईअं उमेदूं छो था लाहे छॾनि। त दुनिया त खुली पई आहे, पोइ ठीकु आहे, खणी फरावानी रिस्क जी न बि हूंदी त पर कुझु न कुझु कमाए त सघिजे थो कंहिं तरह सां। सो बहरहाल अलाह साईं रहम करे सभिनीनि ते। मां उन्हनि खे क्रिटिसाइज़ नथी कयां, पर हौसलो हारणु, उमेदु हारणु ऐं अलाह मां आसरा लाहे छॾणु इहो त बिल्कुलु बि सही न आहे, इहो जाइज़ बि न आहे। त इंसानु जेको आहे हर हाल में अलाह जो शुक्र अदा करे ऐं जेको कुझु हुनखे ॾिनो वियो आहे उनजो सही इस्तेमालु करे ऐं उनजो शुक्र करे, त ज़िंदगी काफ़ी सुठी गुज़री सघे थी। लाह चढ़ा त हाणे ज़िंदगीअ जो कमु आहे। हा त बसि इहे ॻाल्हियूं आहिनि, इहे हाल अहिवाल आहिनि ऐं इहे ई मुंहिंजियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके रोज़ जो रोज़ तव्हां सां शेयर कयां थी। ऐं कॾहिं कॾहिं त कुझु ख़ासि न बि हूंदो आहे त उहो ई तव्हांजी ॻाल्हियूं मूंखे यादि ईंदियूं आहिनि। तव्हां सभु चवंदा आहियो त न तव्हां कुझु बि हुजे, थोरो हुजे, जेको बि हुजे, तव्हां ज़रूरु शेयर कयो। सो मां उहो तव्हांजे चवण ते जेको बि हूंदो आहे तव्हां सां शेयर कंदी रहंदी आहियां। त अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। सुराण जेको आहे बसर कटे थी बीठी, त हाणे वञी मां ॿोड़ पचाईंदमि, राति जी मानी जी तयारी कंदमि। मे बि मां राति जो फ्रॉक सिबी वठां, चई नथी सघां कुझु, या सुबुह जो सिबां। त पर केॾो प्यारो थो लॻे मूंखे, ॿुधाइजो ज़रूरु। मां जेको हादिया जो त कंप्लीट थी वियो, त एॾो क्यूट, एॾो मूंखे हुन में हादिया नज़र बि थी अचे घुमंदे फिरंदे। मुंहिंजो इमेजिनेशन न इलाही दफ़ा इलाही स्ट्रॉन्ग हूंदो आहे। मां जेको सोचींदी आहियां त उहो मां ॾिसंदी बि आहियां, पोइ मूंखे मतिलबु वक़्त खां पहिरीं मूंखे उहो ॾिसिजी वेंदो आहे। सो बहरहाल इहो ठाहे वठां ऐं जेको कंबल कटे रखियो अथमि उन मां बि कुझु ठाहे वठां। उहो त फ़िलहालु त उहा सरप्राइज़ आहे न, थोरो सस्पेंस हुजे। त उहे बि जॾहिं सभु शयूं ठही वेंदियूं त पोइ इनशा मां हुननि ॾे मोकिलींदमि ऐं पोइ मां पंहिंजा हिकु ॿ कपिड़ा सिबंदमि ऐं पोइ इनशा मां वरी वापसि रिलियूं ठाहिणु शुरू कंदमि। अवल ख़ैर। सो हाणे मोकिलायूं था हिन ब्लॉग मां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अलाह साईं तव्हांखे हमेशह सलामत रखे। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं, ठीकु आहे। पाकिस्तान जे टाइम जे मुताबिक़ 3 बजे मंझंदि जो। सो अलाह करे लाइट बि हुजे ऐं इंटरनेट बि हुजे, त इनशा सुभाणे असां मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।